सिंधड़ी वेझो 4 महीना अॻु नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ अचण वारे मामले जी ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदासीं। अदालती हुकुम ते शेरवा फार्म वासी मोहम्मद हाशिम लांघानी जी क़बर कुशाई जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। मैजिस्ट्रेट नूर अहमद चांडियो जी निगरानी में मेडिकल बोर्ड पारां जुज़ा वरिता वेंदा। सिंधड़ी भरिसां 4 महीना अॻु ही वाक़ियो पेश आयो हो। नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ आयो हो। इन मामले में अदालती हुकुम ते शेरवा फार्म वासी मोहम्मद हाशिम लांघानी जी क़बर कुशाई जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। मैजिस्ट्रेट नूर अहमद चांडियो जी निगरानी में मेडिकल बोर्ड पारां नौजवान जे लाश जा जुज़ा वरिता वेंदा। वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शहर खां। असद, छा तफ़सील आहिनि इन बाबति? जी असद, छा तफ़सील आहे इन बाबति? कोशिशि कयूं पिया रिपोर्टर खां वधीक तफ़सील अवां ताईं पहुचाए सघूं। नाज़रीन, सिंधड़ी भरिसां 4 महीना अॻु ही मामिलो जेको आहे उहो साम्हूं आयो हो। नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ आयो जंहिंखे दफ़नायो वियो हो। अदालती हुकुम ते शेरवा फार्म वासी मोहम्मद हाशिम लांघानी जी क़बर कुशाई जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। मैजिस्ट्रेट नूर अहमद चांडियो जी निगरानी में मेडिकल बोर्ड पारां जुज़ा वरिता वेंदा। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾिनी पिया। सिंधड़ी भरिसां 4 महीना अॻु नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ आयो हो जंहिंखे दफ़नाए त वियो हो, पर अदालत में इहो मामिलो हलंदड़ आहे। अदालती हुकुम ते ई शेरवा फार्म वासी मोहम्मद हाशिम लांघानी जी क़बर कुशाई जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। मैजिस्ट्रेट नूर अहमद चांडियो जी निगरानी में मेडिकल बोर्ड पारां जुज़ा वरिता वेंदा। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंधड़ी मां अहम ख़बर आहे नाज़रीन। सिंधड़ी भरिसां 4 महीना अॻु ही मामिलो जेको आहे उहो साम्हूं आयो हो। नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ आयो हो जंहिंखे वारसनि पारां दफ़नायो वियो हो। अदालत में इहो मामिलो हलंदड़ आहे। अदालती हुकुम ते शेरवा फार्म वासी मोहम्मद हाशिम लांघानी जी क़बर कुशाई जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। मैजिस्ट्रेट नूर अहमद चांडियो जी निगरानी में मेडिकल बोर्ड पारां जुज़ा वरिता वेंदा।